जो भाई शाम थी रही, संध्या जो समय थी रहो, हिकड़े पिता पंहिंजे 6-7 साल जे बालक के चयो त पुट तू सूर्य भगवान के प्रणाम कर, प्रार्थना कर, कुछ देर को पोइ सूर्य अस्त थी वेंदो, समय थी वेंदो, वन प्रार्थना करे। बस एतिरो चई ऐं वो 7 साल जो बालक सूर्य भगवान की प्रार्थना तो करे। चो जय श्री कृष्ण। बिल्कुल कोरे कागज ते जी कुछ लिखी सकते, बिना कुछ सिखाए, कोई ट्रेनिंग न, सरल शब्दन में सूर्य भगवान के हथ जोड़े चे तो ही सूर्य भगवान ता केड़ा दयालु आयो, ता हमेशा घुमंदा रहंदा आयो। और असांजा वैज्ञानिक चवंदा आहिनि धरती घुमे थी पई, त ॾिसो घुमंदे घुमंदे मां तव्हां सां ॻाल्हायां थो। 7 साल जो बालक पंहिंजी असली भगवान सां प्रार्थना तो करे, चए तो हे सूर्य देव तहां चक्कर लगाए 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 ॾाढो थकी न पवंदा हूंदा। मां ॿुधो आहे रोज तव्हां चक्कर लॻाईंदा आहियो, कॾहिं छुट्टी बि न कंदा आहियो, तव्हां संडे हॉलीडे बि न मल्हाईंदा आहियो। कॾहिं ॿुधो तो छा भाई संडे ॾींहुं सूर्य भगवान छुट्टी कई, अॼु सूर्योदय न थींदो? हाँ मोहनलाल ॿुधो तो छा कॾहिं? न चओ हरे राम। हाणे ॿुधायो भाई, सूर्य भगवान को असांखे ड्यूटी सिखणु खपे, कर्तव्य परायणता। युग युग गुजरिया पर हिकु ॾींहुं 1 मिनट भी छुट्टी करी न कई। हिनमहिल गर्मीअ में तव्हां चवंदा हूंदव सूर्य भगवान ॾाढो तपाए तो भाई। अरे गर्मीअ में जल खणी वठंदा आहिनि सूर्य भगवान, उन में अमृत भरींदा आहिनि, वरी बारिश में बरसात कंदा आहिनि उहो ई जल। पाण तव्हांजो हिकु गिलास बि न पीअंदा आहिनि। जेको भी धरतीअ तो हिनमहिल जल खणनि था, सतह हेठि थी वञे पाणीअ जी, पाणी सुकी वियो आहे, वो फिल्टर कंदा आहिनि, उन में अमृत भरींदा आहिनि, उपजाऊ शक्ति भरींदा आहिनि, वनस्पति जी शक्ति भरींदा आहिनि, वापस बरसात कंदा आहिनि। ॿुधायो केॾी वॾी असां ते कृपा था कनि। त बालक अरदास तो करे त हे सूर्य भगवान तव्हां थकी पवंदा हूंदव, कॾहिं अचो छुट्टी मनायो, असां सां गॾु धरतीअ ते अचो। हाणे उन बालक खे इहो पतो न आहे भई वैज्ञानिक चवंदा आहिनि सूर्य भगवान धरतीअ खां 100 गुना वॾो आहे, 100 गुना। लेकिन बालक त दिल जी अरदास तो करे, ऐं भगवान ईंदा आहिनि त देव रूप में ईंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। सुंदर स्वरूप धारण करे। हाणे अॻिते छा थो चए बालक? चए तो कॾहिं अचो छुट्टी वठी करे, मूंसां गॾु कुछ समय गुजारियो। प्रभु मां तव्हांखे पंहिंजो शहर घुमाईंदोमांव, ऐं कुछ समय कढो त भारत पाकिस्तान जी डे नाइट मैच ॾेखारींदोमांव, क्रिकेट मैच ॾेखारींदोमांव। अॼु तक डे नाइट मैच जेकी थींदी आहे उहा तव्हांजे अचण सां रूप बदलजी वेंदो। जॾहिं तव्हां ईंदव त जेकी डे नाइट मैच थींदी आहे उहा डे नाइट मैच डे मैच थी वेंदी, छो जो नाइट गायब थी वेंदी। तव्हां जो वेंदो त नाइट काथां थींदी, रात त थींदी कोन। तंहिंजे करे तव्हां अचो ऐं प्रभु ॾाढी ख़ुशी थींदी। जेॾीमहिल तव्हां मैच ॾिसण ईंदव त ख़बर तो केॾो आनंद ईंदो। हमेशा धुंधली रोशनीअ जे करे मैच रोकी वेंदी आहे, तव्हां ईंदव त तेज रोशनीअ जे करे मैच रोकी वेंदी। तव्हांखे हथ जोड़ींदासीं भाई थोरो टेम्परेचर घटि कयो तो। चओ जय श्री कृष्ण। ऐं प्रभु अगर बारिश पइजी वञे त तव्हां पंहिंजे कृपा सां बारिश जो पाणी पिच मां सोखे वठिजो, बारिश जो पाणी पिच मां सोखे वठिजो। ऐं जेॾीमहिल खिलाड़ियुनि जे लाइ कोल्ड ड्रिंक वग़ैरह अचे, शरबत पाणी पीअण जे लाइ, त ओॾीमहिल पंहिंजो पाण खे थोरो रोके वठिजो, रोके वठिजो, न त उन्हनि जे लाइ कुझु बचंदो ई कोन। चओ हरे राम। प्रभु तव्हां जल्दी अचो, मां तव्हांजो इंतजार तो कयां। हे सूर्य भगवान कॾहिं कृपा कंदव? ऐं जॾहिं तव्हां मूंसां गॾु स्टेडियम में मैच ॾिसंदव न त हिते मॉल में स्टेडियम में जेके पॉपकॉर्न हूंदा आहिनि ॾाढो महांगो विकिणंदा आहिनि साईं, 10 रुपए जी शइ 100 रुपए में।
त ॾाढो तकलीफ़ थींदी आहे। तव्हां ईंदव न त असां घर मां कैसा ठहंदा आहिनि भाई पापकार, मुनक्का छा, हाँ मकई घर में खणी ईंदासीं ऐं तव्हांजे चरणनि खे छुआईंदासीं, उहे पापकार ठही वेंदा। ये बालक ॻाल्हाए थो सूर्य भगवान सां, ही घर में मकई खणी ईंदासीं बढ़िया ऐं तव्हांखे छुआईंदासीं, उहे छा ठही वेंदा, पापकार। तंहिंजे करे तव्हां जल्दी अचो, मां तव्हांखे पंहिंजो दोस्त ठाहींदुमि। चओ जय श्री कृष्ण। अच्छा सूर्य भगवान तव्हां केॾा दयालु आहियो, तव्हां रोज दर्शन ॾींदा आहियो। ॿिया देवता त दर्शन ॾियण लाइ जन्म लॻाए छॾींदा आहिनि, जन्म वरी ॿिए जन्म में कोई आराधना करे त कोई देवता दर्शन ॾींदो आहे, ऐं तव्हां त सभिनि खे हिकु साथ रोज दर्शन ॾींदा आहियो। केॾा दयालु आहियो। तव्हांजे लाइ न कोई हिंदू आहे न कोई मुसलमान, सभिनि जो बसि कल्याण ई कल्याण। तंहिंजे करे सूर्य भगवान हाणे मां जल्दी घर तो वञा, तव्हां पोइ वञिजो, थोड़ी देरि बीहजो, पहिरियों मां वञा, छो जो अंधेरो थी वेंदो त मां पंहिंजो घर भटकी वेंदो। अब तव्हां बीठा हूंदो त पंहिंजो घर मिली वेंदो। तव्हां थोरो पोइ वञिजो, मां पहिरियों तो वञा। चओ जय श्री कृष्ण। त इहा प्रार्थना संत चवनि था जेकी दिलि सां निकिरंदी आहे। इन तरह सां नंढे से बालक खे कंहिं कुझु सेखारियो, पंहिंजे ही मिठे बोलनि सां उहे प्रार्थना था कनि। नंढो सो बालक पंहिंजे भाषा में ॻाल्हाईंदो आहे, माता उनजी ॿोली सम्झी वेंदी आहे। तहिड़ी तरह सां रोज 5, 10, 15, 20 मिंट ख़ाली समय जेॾी महिल बि मिलेव, कॾहिं भगवान सां बि ॻाल्हाए ॾिसूं। असां इंसाननि सां त ॻाल्हाए ज़िंदगी गंवाए छॾीसीं, हथ में कुझु बि न आहे, कुछ मिलियो कुछ भी न। कॾहिं भगवान सां ॻाल्हायो। चओ जय श्री कृष्ण। मेरी भी तमन्ना हरी तुमसे 2 बातें करूं, मेरी भी तमन्ना हरी तुमसे 2 बातें करूं। तुम हो मेरे साथ ही एहसास तेरा करूं। तुमको निहारूं मैं तो, तुमको पुकारूं मैं तो, दिल में हमारे हो तेरा ही ठिकाना। मेरे सारे मुझे भूल न जाना कान्हा, भूल न जाना कान्हा, भूल न जाना। मेरी है साधना, मेरी आराधना, मेरा है सहारा, मुझे खुद से भी प्यारा है। पलकों में समाना, हृदय में उतरना, मुझे छोड़ न जाना, मुझे चरणों से लगाना। मुझे छोड़ न जाना, मुझे चरणों से लगाना।